तव्हांजे साम्हूं कृष्णा भागचंदाणी सिंध जी बनी कच्छ जी बनी छा आहे उहो ॿुधाईंदव तव्हांखे। जय झूलेलाल, मां कृष्णा भागचंदानी अज तव्हांखे सिंध जे एक इलाके बनी जे बारे में कुछ जाण ॾींदमि। बनी इलाको सिंध बनी एशिया जो वॾे में वॾो चारागाह जो कच्छ में इलाको आहे। इन इलाके में 22 क़िस्मनि जा गाह पैदा थींदा आहिनि जेका जानवर लाइ उत्तम चारो आहे। बनी कच्छ के मिलियल कुदरत जी अनोखी सौगात आहे। कंहिं ज़माने में सिंधु नदीअ जी हिकु शाख हितां खां वहंदी हुई, पर हाणे सॼो धारो मदार बरसात जे पाणी ते आहे। बनी सिंध सरहद खां 20 खां 25 मील परियां आहे। बनीअ जी ख़ुशहाली जो ज़िक्र कंदे हिकु कवि चए थो, कच्छ जे रण कंदे मथे नीली बनी न्यार, मीला शीश नवाण ते गानेला गुलजार, गायूं मेयूं मतारियूं गहे जो खीर अपार, प्रोह फटे प्रभात में छाए करे छमकार। खीर बनी कच्छ जो देवता आहे, उन लाइ चवणी आहे खीर ते जीअरो पीर। हिंदू गाय खे माता करे पूॼींदा आहिनि। कार्तिक महीने में ऐं नवमी विर्त ते ऐं अनेक ॾीणनि ऐं विर्तनि ते गाय जी पूजा कई वेंदी आहे। बनीअ में 90 सैकड़ो मुसलमान आहिनि ऐं बाक़ीअ जा 10 सैकड़ो ॿियूं क़ौमूं आबाद आहिनि। बनीअ जे लोक जीवन के मालदारी संस्कृति जो जीवन चई सघिजे थो। इस्लाम अॻु हिते हिंदू समाज जा राजपूत रहंदा हुआ। बैद में हिननि इस्लाम धर्म इख्तियार कयो। हिते सामाजिक जीवन काफ़ी कशिश अंदर आहे, जिन में पारो खाज अञा बि चालू आहे। पारो माना कुटुंब कबीले मिटन माइटन सां गॾु रहण। बनी अज भी कुदरती इंसानी जीवत हथ जी कारीगरी संस्कृति चौपाल माल चाढ़न लेखन कलाकरण वगैरह लाइ कशिश कंदड़ ज़मीन आहे। सिंधी लोक जीवन लोक अदब लोक कलाऊं लोक तहज़ीब शाफ़त जो हिकु वॾो मर्कज़ आहे। गुजरात सरकार तरफा हर साल थींदड़ रण उत्सव बनीअ जे दौर में थींदो आहे। थैंक यू एवरीवन।